वसल्लिम बारिक अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लिम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। आमीन। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहु आमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु। व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिही व ज़ुर्रिय्यतिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अन्ज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। हक़ नबी या रसूलल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन।
मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सादात किराम मुअज़्ज़िज़ उलमा इस्लाम, मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो, दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिकड़ी आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आ। उन जे बारे में इंशा अल्लाहुल अज़ीज़ तव्हां जी ख़िदमत में चंद ॻाल्हियूं पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। मूंखे दुआ कयो अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। मुंहिंजा दोस्तो, कोशिश कजो त आयत करीमा जी माना ते तव्हांजो तवज्जो हुजे ऐं उनखे विसारजो न। जेकॾहिं तव्हां ईअं सां क़ुरान मजीद खे समझी वरतोसूं त हीअ असांजो अचण, असांजो ॿुधाइण, तव्हांजो ॿुधण इंशा अल्लाह ताला सजायो थी पवंदो। छो त तव्हीं समझण लाइ आया आहियो। तव्हांजे ख़िदमत में चंद ॻाल्हियूं गुज़ारिशूं समझाइण जे लाइ हाज़िर थियो आहियां। हीउ असांजो प्रोग्राम कंहिं जी मुखालफ़त में नाहे। असांजो प्रोग्राम असांजे पंहिंजे मसलक जे इशाअत जे लाइ आहे। त जीअं असां पंहिंजो मोहब्बत वारो पैगाम तव्हां ताईं पहुचायूं ऐं अवी उनखे समझी मवाज़नो कजो, यानी तक तोर कजो। जेका ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे तव्हां मजबूर कोन आहियो। जेकॾहिं असांजी ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे थी त पोइ असां तव्हांखे दावत फ़िक्र ॾींदासूं त तव्हां असां सां मुतफ़िक़ थियो। पर जेकॾहिं तव्हांखे कंहिं ॿी प्रोपगंडा मजबूर करे विधो आहे, असांजे ख़िलाफ़ के ग़लति ॻाल्हियूं हुननि तव्हांजे ज़हन में विहारियूं आहिनि त हो हीअं चवंदा आहिनि, हुननि जो हीअ अक़ीदो आहे, हो हीअं चवंदा आहिनि। मां चवां थो त अहिड़ो खुलो मैदान तव्हांखे वरी हथ न ईंदो। अवां अॼु फ़ैसिलो कयो त हू असां ते कूड़ हणनि था या सच चवनि था, इहो फ़ैसिलो तव्हां रते दे रवाना कजो। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम जी आयत मूं तिलावत कई आहे। उन जो तर्जुमो तव्हीं ॿुधो। वक्त इंशाअल्लाह ताला जेको रब करीम मूंखां चवरायो सो मूं तव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि। पर हाणे जेतिरा न घणा आहियो, एॾी वॾी आवाज़ में मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो त तव्हांखे आयत सगोरी जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, या अय्युहन नासो क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। या अय्युहन नास, इन जी माना आहे ऐ इंसानो। इंसान आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद खे चइबो आहे।
तवी असी अल्हम्दुलिल्लाह आदम अलैहिस्सलाम जी औलाद आयूं। आदम जी औलाद में खुसूसी तरह अल्लाह पाक असांजे मथां यो करम फरमायो आ जो आदम अलैहिस्सलाम जी औलाद त आयूं पर मदीने वारे साईं जा उम्मती भी आयूं। लेकिन हिन आयत में अल्लाह तबारक व तआला आम इंसानन खे दावत ॾिनी आहे, जंहिंमें यहूदी भी हूंदा, नसारा भी हूंदा, काफर भी हूंदा, मुशरिक भी हूंदा, अल्लाह जा मुनकिर भी हूंदा, रब जे मञण वारा भी हूंदा, फरमा बरदार भी हूंदा, त बेफरमान भी हूंदा। रब करीम जी ज़ात बाबरकात जी पूरी कायनात जे अंदर इंसान मखलूक पकड़ी पई आ। केतरन अकीदन जा, केतरन नज़रियन जा, केतरन ख्यालन जा इंसान आहिनि। हक वारा भी आहिनि त ना हक वारा भी आहिनि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू हिन आयत करीमा में उन सभिनी इंसानन खे सॾे ऐं दावत हुजे। सुभान अल्लाह। कहिड़ी दावत हुजे? या अय्युहन नास, ओ इंसानो, क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम, अवाजे रब करीम जल जलालु अमन वालू वटा तव्हां ॾे हिकिड़ो बुरहान आयो आ। बुरहान, बुरहान जूं कई मानाऊं आहिनि। तफ़सीरनि जेके मानाऊं बयान कयूं आहिनि उहे सभु त मां तव्हांजे आॾो बयान करे नथो सघां, पर सम्झाइण जे लाइ ॿ चार ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां। बुरहान जी हिकिड़ी माना आहे दलील। छा बा? दलील। चओ। ॿी बुरहान जी माना आहे मोजज़ो। इन खां अलावा बि ॿियूं मानाऊं आहिनि, पर आउं सिर्फ़ ये ॿ ॻाल्हियूं तव्हांजे आॾो पेश कयां, छो त ॿ ॻाल्हियूं बि टाइम वठंदियूं। क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम, ऐं इंसानो तव्हांजे रब वटां दलील आयो आ। दलील मुंहिंजा मौला तो रब साॾे दलील त मोकिलियो। कानून ईअं आ त दलील हूंदो आ दावा जो। अॻ में माण्हू दावा कंदो आ त बाबा हीअ बन्नी मुंहिंजी आ, ही दुकान मुंहिंजो आ, ही प्लाट मुंहिंजो आ, ही जानवर फलाणो मुंहिंजो आ, ही टेबल कुर्सी मुंहिंजी आ। इहा हुनजी दावा हूंदी आ। पोइ हुनखे चइबो आ बाबा जेकॾहिं तुंहिंजी दावा सची आ त दलील ॾे। बाबा हिन ज़मीन जा कागज़ आहिनि, खातो आ, ही दस्तावेज़ आ, हे मुंहिंजे मिल्कियत जा शाहिद आहिनि, ऐं हे जेका टेबल कुर्सी मुंहिंजी आ इन जो दलील मूं वटां त हे वाढो वेठो आ, रखण वेठो आ, हिन मूंखे ठाहे ॾिनी आ। पुछोसि खणी मस्जिद में घेरियोसि, पैसा मूं ॾिना, काठी मूं ॾिनी, मूं ठारायो। त हमेशा कानून आ त दावा ऐं दलील ॿई पाण में लाज़िम ऐं मलज़ूम हूंदा आहिनि। अॻ में हूंदी आ दावा, उनखे साबित करण जे लाइ हूंदो आहे दलील। पोइ इहा बि तव्हां ॿुधो, जेकॾहिं दलील मज़बूत आ त दावा साबित थी वेंदी, जेकॾहिं दलील कमज़ोर आ त दावा साबित ई कोन। वाह जो मुड़ो था, हथ पे झलियाए, बाहूं पे ॿधाए, मुड़ी नथो। नारो न लॻंदो, बस ॿुधो मुंहिंजो ॻाल्हि। नारा हणी 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 हे सॼो सजी त गुज़ारे छॾींदव, कयो त कुझु कोन। अबा अबाई बनी मुंहिंजी आ, जेकॾहिं कूड़ो दस्तावेज़ खणी अचे हलंदो? हलायो। दलील त आंदई, दस्तावेज़ त आंदई, खातो त आंदई, पर कूड़ो वेरिफिकेशन जे लाइ वियो रेवेन्यू ऑफ कोर्ट में, मुख्तियारकार हिकिड़े धक सां रद्द करे छॾियो, मथे ईडीओ वटि वियो, उन रद्द करे छॾियो, कोर्टर भला कूड़ा खणी आया खाता। उनखे दलील खे मज़बूत करण जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़रूरी आहे त उहो दलील सचो हुजे, पोइ दावा सची थींदी आहे। जे दलील कमज़ोर आहे त दावा तव्हांजी सची कान थींदी। अल्लाह सी फरमायो त मां तव्हां ॾे दलील मोकिलियो आहे। मुंहिंजा मोला दलील हूंदो आहे दावा जो। दावा कहिड़ी आहे जो हुनजो दलील आहे? अल्लाह ताला जल जलालु अमन वालो फरमायो तव्हांखे अञा ख़बर कान्हे, आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं
मां अल्लाह पाक 1.25 लख नबी मोकिलिया ऐं हर नबी तव्हां खे इहो पैगाम ॾिनो त अल्लाह हिक सभई चो अल्लाह वहदहु ला शरीक रब करीम जी ज़ात लम यलिद व लम यूलद रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात आहे जंहिं जहान जोड़ियो आहे जहान खे हलाए थो ऐं इहा बि यादि रखो त कुझु कोन हो त बि रब हुयो ऐं इहा बि ॻाल्हि यादि रखो त कुझु कोन हूंदो त बि रब हूंदो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे लाइ सभु नबी आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं इहा दावा कंदा आया सभई ॿुधाईंदा आया त अल्लाह आहे पर तव्हां खे चऊं बाबा मिड़ई अक़ीदो रखो एतिक़ाद रखो तव्हां नबियनि खां पुछो भला जे आहे त ॾिठो अथव कहीं नबी ॾिसण जी दावा कान कई। अल्लाह ताला फरमाए थो या मुंहिंजी दावा त हुई पर इहा अञा ताईं तकमील खे कान पहुती हुई मूंखे जॾहिं तकमील ते पहुचाइणी पई त मूं ऐलान कयो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। मां रब करीम तव्हां ते दीन मुकम्मिल करे अवां खे इस्लाम दीन ॾेई तव्हां ते राज़ी थी युसि। इहा मुंहिंजी दावा तकमील खे पहुचण वारी आहे। दावा आहे त अल्लाह आहे 1.25 लख नबियनि बि चयो पर ॾिसण जी कंहिं दावा कान कई। अल्लाह ताला फरमाए तुनी दावा खे मज़बूत कयुमि जो मां तव्हां ॾे दलील मोकिलियो ओ दलील आहे आमना जो लाल मुहम्मद रसूलुल्लाह सुभान अल्लाह। बेशक उन्हीं खां पुछो से साईं आदम भी चयो नूह भी चयो इब्राहिम भी चयो हजरत मूसा भी चयो अलैहिमुस्सलातु वस्सलाम 1.25 लख नबियनि चयो त अल्लाह पाक आहे तव्हां भी फरमायो था अॻियनि खां पुछूं त आहे सभिनि चयो हा पुछुनि क़ौम खे ॾिठो अथव चई असां ॾिठो कोन्हे हाणे सोणा तुंहिंजे लाइ त अल्लाह ताला चई छॾियो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। इहो मुहम्मद रबी आखिरी नबी हाणे बे नबी जो आसरो न कजो इहो मां पिछाड़ी में पुॼाणीअ में सभिनी खां आख़िर में मोकिलियो आहे ऐं इन्हीअ जे मथां नबूवत ऐं रिसालत जो मक़ाम ऐं दर्जो ख़तम आहे। हाणे इहो ई नबी अथव इन खां तव्हां पुछो महबूब फरमायो अल्लाह आहे। साईं ॿियनि बि चयो हो तो वटि कहिड़ी शाहिदी आहे पाण फरमाइनि था रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैनिर रास। मां मुहम्मद करीम ला मकान ते वञी मेराज वारी रात हिननि अखियुनि सां पंहिंजो रब ॾिसी आयो आहियां सुभान अल्लाह। बेशक ऐं रसूलुल्लाह जहिड़ो शाहिद जंहिंखे काफ़र मुशरिक बेदीन उहे बि चवंदा हा यार मुहम्मद असांजे मज़हब जो खणी मुखालिफ़ आहे पर आहे अमीन। छा आहे अमीन चवंदा हा। हिजरत वारे वाक़े में तव्हांखे ख़बर आहे न त नबी करीम वटि सॼे मके जे वॾनि वॾनि माण्हुनि जूं अमानतूं जंहिंमें सोन चांदी हीरा जवाहिर कीमती शयूं अमानत तो रखियलु हूं हुज़ूर करीम चाहे हा जे हिजरत वारी राति हलियो वियो हो त सॼे सामान जी भरी बधी खणी हलियो वञे हा मूज़ीअ जो माल हलाल सम्झी खणी वञे हा पर फरमायूं त न इहो मुंहिंजे अमानत ते हरफ ईंदो। इहा अमानत दुश्मननि खे वापसि हली पहुचाइजां मां मुहम्मद करीम हलां थो तूं इहे अमानतूं पहुचाए मुंहिंजे पुठियां मदीने पहुची वञ। एॾा दुश्मन जो मदीने मके छॾायूं मके मां महबूब खे करण जी कोशिश कयूं पाण करीम अलैहिस्सलाम अल्लाह जे अमर सां मके छॾण लाइ रवाना थी चुका। एॾी दुश्मनी पर दुश्मन वरी बि चए पियो त असांजी अमानत जो कख बि मेरो कोन थींदो असांजी अमानत जो कख भी मेरो कोन थींदो इनी जवान वटि हूंदी त असांजी अमानत सलामत आहे। मूंखे ॿुधाए त इनी हबीब करीम जहिड़ो को ॿियो शाहिद आहे सभई चवंदड़ा मुंहिंजे महबूब करीम जहिड़ो को शाहिद थींदो अहिड़ो को अमीन थींदो। अल्लाह से फरमायो दावा अथव ला इलाहा इल्लल्लाह ऐं दलील अथव मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। माना ला इलाहा इल्लल्लाह जी दावा इन खे साबित ऐं सही करण जे लाइ दलील ऐं सबूत रसूलुल्लाह जी ज़ात।
ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे लाइ अल्लाह ताला फरमायो क़द जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, मां अल्लाह पाक तव्हां ॾे पंहिंजे तरफ़ खां दलील मोकिलियो अथमि रुगो मुंहिंजी ज़ात जे लाइ न, अव्हां खे जहिड़े बि क़िस्म जी का मामले जी दावा हुजे ऐं उन दावा में तव्हां मुंझी पवंदा हुजो ऐं अव्हां उन खे दावा खे सचो कोन चाहींदा हुजो त रसूलुल्लाह जे दर ते हलिया अचो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दिल खोले चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदा जेको सॼी कायनात जे लाइ दलील बणिजी अचे, सच बोली चए जो रते देर जा मुसलमान तव्हां पढ़िया लिखिया समझदार माण्हू उत्तर जा माण्हू हुई मशहूर आयो, सियाणा समझदार ॾाढा आयो, सच ॿुधाइजो जेको सॼी कायनात जो दलील हुजे, सॼी कायनात जो दलील, ख़ुदा जे ख़ुदाईअ जो दलील, ख़ुदा जे वहदानियत जो दलील, ख़ुदा जे ज़ात जो दलील, ॿेली तव्हां ईमान सां ॿुधाइजो सो असां जहिड़ो हूंदो? न मड़ी तव्हां ईअं चओ था पर यारी बि मिलायो था, सभई कोन था चओ। चवंदो न सुभाणे वरी होटल ते कंहिं वटि वेहंदासीं, कंहिंजे दुकान ते कंहिं सां सलाम दुआ थींदी, चंदड़े राति तो बि हा पे कई। उहे त कोन हूंदा पर तव्हां त हुन सां यारी रखो था। ओ मुंहिंजा सजण साईं यादि रखजां, असीं त उम्मती आहियूं, गुनाहगार आहियूं, अल्लाह जे नबी खां सवा केरु बि दुनिया में मासूम नाहे। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात मासूम आ, 1.25 लख नबी मासूम हन, नबियन खां सवा केर भी मासूम कोन्हे। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा प्यारा हबीब तू त नबियन जहिड़ो ई कोन, उम्मती तो जहिड़ा किथां थींदा। फाक़न नबीयीन फी खल्क़िन व फी खुलुक़िन। मौलाना शरफुद्दीन बूसीरी ई ओ शायरा जै शायर कड़ा शेर पढ़ंदा हन, नात पढ़ंदा हन, तव्हां रुपया घोरींदा आहियो। ही उहो शायर हो जे नबी करीम जी नात चई, बीमार हो त नबी करीम हथ घुमाए चङो भलो कयसि, पंहिंजी कुल्हनि तो चादर लाहे मुस्तफ़ा कंधनि ते रखी छॾियसि। सुभान अल्लाह, बेशक सुना बेशक। सुबह जो उथियो त चङो भलो बि हो, चादर बि कुल्हनि ते पई हुअसि। सुभान अल्लाह। वो तो चवे फाक़न नबीयीन फी खल्क़िन व फी खुलुक़िन वलम युदानूहु फी इल्मिन वला करमी। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। ताजी माना बुजुर्ग तो फरमात फाक़न नबीयीन, तू सभनी नबियन खां मथे आ। या रसूल अल्लाह तू सभनी नबियन खां फाक़न नबीयीन, तू मथे आ नबियन खां। छा में? फी खल्क़िन व फी खुलुक़िन, तख्लीक में, पैदाश में भी त अखलाक में भी। सुभान अल्लाह। वलम युदानूहु फी इल्मिन वला करमी। ये सब नबी मुझा सोना न को तो जे इल्म जो मुकाबलो करे सघिया, न को तो मुस्तफा जी सखावत जो मुकाबलो करे सघिया। इल्म में भी 1.25 लख नबियन खां मथे आ, त करम ऐं जूद सखा में भी सभिनी नबियन खां मथे आ। मुझा प्यारा नबी करीम केर भी तो जहिड़ो कोने को। जेकॾहिं नबी करीम जहिड़ा न आहिनि त मुल्ला दाल जो पाव खाई के थो नबी जहिड़ो थिए।
थींदो अदा असां जहिड़ो सुबुह जो सवेर गुरड़ी करण खां अॻे पंहिंजो आईने में मोह ॾिस अहिड़ो तुंहिंजो बरकत वारो मोह आहे पाण ॾिसंदे सॼो ॾींहुं मानी कान मिलंदई रसूलुल्लाह जो जंहिं दीदार कयो तो महीननि जी बुख लही वई अल्लाह ताला अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो हदीस पाक में ईंदो आहे ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम गॾु कई अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे बि वाइज़ कयो ऐं उन वाइज़ में ईसा अलैहिस्सलाम ॿियूं त ॻाल्हियूं कयूं पर रसूलुल्लाह जो ज़िक्र ख़ैर कयईं। कुरान शाहिदा इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। अल्लाह जो कुरान तो फरमाए ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चवे थो मां अल्लाह जे नबी जी ख़ुशख़बरी ॼणायो आहियां उन जा पार पता त ॿुधायांव थो पर उन सोने जो सजण जो नालो बि ॿुधायांव थो नालो हूंदुसि अहमद छो त आसमान वारा मुंहिंजे हबीब खे सॾींदा हुआ अहमद ऐं ज़मीन वारा सॾींदा हुआ मुहम्मद सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे ईसा अलैहिस्सलाम मुंहिंजे नबी जा पार पता बयान कया हीअं हूंदो अहिड़ो हूंदो हीअ शक्ल हूंदी हीअ सूरत हूंदी हे मोहरे नबूवत हूंदी ही मुंहिंजे हबीब करीम जा कमाल हूंदा इन्ही महबूब करीम जो इहो कमाल हूंदो जो वण खे सॾकंदो त वण हलियो ईंदो पत्थरन खे इशारा कंदो त पत्थर कलमा भरींदा मुअल सड़ियल ॻोहूं खणी माण्हू ईंदा इशारो कंदो त उहे जेरियूं थी मुस्तफ़ा जा कलमा पढ़ंदियूं। जब हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात सोने नबी जो वाइज़ कयो नबी जो मीलाद बयान कयो नबी जूं वसू बयान कयूं नबी जी सीरत बयान कई नबी करीम जी सूरत बयान कई हुजूर करीम जो शान बयान कयो त ईसाई उथी भी रहिया उथी चवन पिया ओ ईसा तू वॾो भाग वारो आ जो हेड़ो सोने नबी जो शान बयान पियो करी तू त भाग वारो पर वा मरियम भी भाग वारी जंहिं तोखे खीर पीआरियो आ वाह सोना ईसा तुझे वाइज़ में असर आ वाह सोना ईसा तुझे कलाम में असर आ तू भाग वारो तू सुहिणो भलो ऐं तुंहिंजी अम्बड़ भली जंहिं भाग वारी अम्बड़ तोखे खीर पीआरियो। मुजादा हदीस में अचे थो ईसा अलैहिस्सलाम जे अखियुनि मां लुड़क वही पिया फरमाए पियो मां त भाग वारो हूंदुसि अवां मूंखे चओ था भाग वारी तव्हां अम्बड़ आमना हूंदी जेका मुहम्मद अरबीअ खे खीर पीआरींदी। भाग वारी हूंदी आमना चओ सुभान अल्लाह भाग वारी हूंदी अम्बड़ आमना जेका हजरत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे खीर पीआरींदी उन खां वधीक ॿी का बि दुनिया जी औरत भाग वारी नाहे। हजरत नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे अम्मा जे लाइ जमल ईअं चयो हजरत ईसा अलैहिस्सलाम त समूरा ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती ईसा अलैहिस्सलाम समेत जीअं जो बीठा हा चवण लॻा आओ मोहम्मद आओ छा चवण लगा आ मोहम्मद आओ देर न लगाए असां जूं दिलियूं अची आबाद फरमा ओ मुसलमान रते तेरे जा तू त भाग वारो आ हुननि पे चयो आओ ईसा अलैहिस्सलाम जा पर असां जो भाग भलो थियो जो रब करीम जी ज़ात बाबरकात कुरान करीम में ॿुधाए छॾियो त हुननि पे चयो आओ मां तो चवां तव्हां ॾे आयो अथव। खुश आयो ना खुश आयो हाँ खुश आयो ना सही शहर मके मंज शादू चूं वाह वाह मुबारक बादूं चूं
सारे आलम ते इमदादूं क्यों सारे आलम ते इमदादूं क्यों मौला मीहू रहम जो वसायो अज जम मुहम्मद ओ जायो वा सखी शाह अरब में आयो अज जम मुहम्मद सुभान अल्लाह बेशक चओ आयो आयो ॾाढे चओ आयो आयो मुझो हबीब असां वटि आयो रब सी फरमा क़द जाकुम बुरहानुम मिन रब्बिकुम बेशक आयो अथव तव्हां वटि बुरहान मां अल्लाह पाक जो मां रब करीम जे तरफ़ां आयो आहे तव्हां ॾे मोकिलियो अथमि तव्हांजी हर दावा खे जेका तव्हांजी दावा हक़ वारी हूंदी उन दावा जो सबूत रसूलुल्लाह जी ज़ात हूंदा असां अहले सुन्नत वल जमात जे सच्चे पक्के दीन मसलक अहले सुन्नत वल जमात वारो जेको औलिया अल्लाह जो मसलक आहे उन जो बुरहान ऐं दलील बि रसूलुल्लाह जी ज़ात आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तव्हांखे ख़बर आहे त हिन जमात में औलिया अल्लाह जी वॾी तवील लिस्ट आहे हा या न ज़ोर सां चओ औलिया अल्लाह आहिनि अहले सुन्नत वल जमात में बी जमात में तव्हांखे वली लभंदो ई कोन वञी ॻोल्हियो कंहिंजो नालो त खणो मां ॿुधा कहिड़ो वली अथनि कई जमात में कोन्हे जेकॾहिं आहे त अहले सुन्नत व जमात में आहे जेकॾहिं पुराणी तारीख़ दोहराए त पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी खे ॾिस सुभान अल्लाह ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो उन खां बाद में हेठि हलंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उत्तर ॾखिण लाड़ में हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा खे ॾिस भिटाई साहब खे ॾिस कलंदर शहबाज खे ॾिस शाह सदरुद्दीन खे ॾिस हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खे ॾिस वरी वेझे चक जे अंदरि मुंहिंजा दोस्त हज़रत रोज़े धणी जा ग़ुलाम तव्हांजे लाड़काणे जे इलाइक़े में साईं मशहूरन वारे खे ॾिस नज़र खणी डोड़ा हेॾे होॾे नज़र डोड़ाईंदे त अहले सुन्नत जमात में तोखे औलिया अल्लाह जी वॾी जमात नज़र ईंदी ऐं माशा अल्लाह चाचे जन वटि कारी वारा कख हाँ वाह आहे को ख़ुदा जो वली कंहिं वलीअ जो नालो त खणी खणनि त मुफ्ती साहिब असां वटि फलाणो गुज़रियो आहे रुगो नालो खणे त मां तो हिस्ट्री बयानु कयांसि हाँ साईं मां हुन जी हिस्ट्री ॼाणंदो आहियां नालो कंहिंजो न खणो बसि कयो तव्हां छो था खणो हू खणनि तव्हां पंहिंजनि जो खणो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह असांजे वलियनि जे लिस्ट में सोहणे साईं हज़रत बख्तूम प्रियालवी जहिड़ा बि जो आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुदा जो कसम आहे जाॾे खणी नज़र फेरा ॾाढे चारी तरफ़ नज़र खणी फेरा त इहे दिलि ठरी थी पए को बि इलाइक़ो ख़ाली कोन्हे को बि ज़मानो ख़ाली कोन्हे को बि सन ख़ाली कोन्हे जंहिं दौर में ॾिस असां अहले सुन्नत जमात जे जमात में औलिया अल्लाह जी बहुतात लॻी पई आहे कसरत लगी पई आहे औलिया अल्लाह जो फैज़ आहे फैज़ान आहे इन जे करे जो ख़ुदा जा वली जेके आहिनि उहे सचे मज़हब वारा थी सघंदा आहिनि कूड़े वारा कोन थींदा अल्लाह ताला फरमायो क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम बेशक आयो तव्हां वटि तव्हांजे रब वटां तव्हां ॾे बुरहान दलील असांजो अक़ीदो कहिड़ो आहे त मुंहिंजो महबूब अल्लाह जो ख़ल्क़ियल आहे चओ हाँ ही छा चवंदा आहिनि बाबा ये जेके बरेलवी सुन्नी आहिनि न आशिक़े रसूल सदाईंदा मुशरिक आहिनि चवंदा आहिनि त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बंदो न चवंदा आहिनि शिरक कंदा आहिनि उनखे अल्लाह चवंदा आहिनि अल्लाह छो चवंदासीं असीं त अल्लाह जो हबीब आहे तॾहिं त मञूंसि था कंहिंजो हबीब आहे अल्लाह जो महबूब आहे इहा त असांजी अल्लाह सां मोहबत आहे न जो असांखे अल्लाह त प्यारो पर अल्लाह जो हबीब बि प्यारो असीं अल्लाह जो बंदो अल्लाह जो ख़ल्क़ल मञींदा आहियूं पर अल्लाह तबारक व तआला जेका बि शइ ख़ल्क़ींदो आहे न साईं अल्लाह ताला फरमाईंदो आहे त मां ख़ल्क़ खे ख़ल्क़ींदो आहियां पर तफ़ावत सां फ़र्क़ सां उन्ही में फ़र्क़ ज़रूर हूंदो आहे बग़ैर फ़र्क़ जे का बि शइ न हूंदी आहे पत्थर पत्थर आहिनि
पर हिकिड़ा पत्थर हन जेके 500 रुपए में तव्हांखे ट्रक मिली वेंदी, उन्हीं के भञी टुकर टोटा करे रोड में विछाईंदा आहियो। आहे पत्थर ज़मीन में त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बिल्डिंग जे बुनियादनि में उनखे लॻाईंदा हो, पत्थर आ, पर हिकिड़ो लाल आ, उहो बि पत्थर आ। वो तव्हांखे 500 रुपए में ट्रक मिलंदी आ, तोले अध तोले जो लाल हुजे पत्थर आ, पर करोड़नि में भी कोन मिलंदो आ। सुभान अल्लाह। हू भी पत्थर आ, हू भी पत्थर आ। अल्लाह ताला हुनखे भी ठाहियो आ, हुनखे भी ठाहियो आ, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो अंधो हूंदो जेको चवे ही भी पत्थर हू भी पत्थर, मिड़ई खैर आ भाइर चए बसि पुट तयार थी त तोखे गिदू बंदर दाख़िल करायां, हल त तुंहिंजो इलाज करायां। जे हिते को हुजे चांडका में को इलाज करण वारो उते वठी हलोसि, इलाज करायो दिमाग़ जो। जंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि सचई नथी पई, फ़र्क़ु आ, पीउ पुट में फ़र्क़ु आ, शागिर्द उस्ताद में फ़र्क़ु आ, मुरीद मुर्शिद में फ़र्क़ु आ, हारी ज़मींदार में फ़र्क़ु आ, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ज़ाल मुड़स में फ़र्क़ु आ, धीउ माउ में फ़र्क़ु आ। अल्लाह तबारक व तआला फ़र्क़ सां पैदा फरमायो। बाक़ी अल्लाह से हो या वेसर थी वई जो नबी ऐं उम्मती में फ़र्क़ु कोन कई, ॿई हिकु जहिड़ा करे छॾियईं। न न, जेतिरो ज़मीन ऐं आसमान में फ़र्क़ु आ, नबी उम्मती में बि एतिरो फ़र्क़ु आ। जेकॾहिं तो जहिड़ो या असां जहिड़ो हुजे हा, ऐं उम्मती ऐं नबी में को फ़र्क़ु न हुजे हा, पोइ तो नबी कॾहिं कॾहिं चवे हा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, कॾहिं वरी खणी पाण ते कलमो भरी आ, छो त तूं नबी जहिड़ो आहे, पाण ते खणी कलमो भरिया वञई त ईमान चटु थी करे। कीअं तो जहिड़ो नबी करीम थियो? नबी करीम जी ज़ियारत सां, ईमान जे अख सां ॾिसण सां जन्नत वाजिब। सुभान अल्लाह। आओ या न? बेशक। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा किराम लाइ फरमायो आहे, हुज़ूर करीम फरमाइनि था, जंहिं बि मुंहिंजी ईमान वारी अख सां नज़र सां दीदार ऐं ज़ियारत कई, उहो यकीनन जन्नती आहे। सुभान अल्लाह। इएं कोन चऊं त नमाज़ पढ़े, इएं कोन चऊं त रोज़ा रखे, इएं कोन फरमायूं त तहज्जुद पढ़े, इएं कोन फरमायूं त क़ुरान जी तिलावत करे, सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि फरमायूं त ईमान जी अख सां रुगो मुंहिंजो दीदार करे त जन्नती आ। एतिरो त जन्नती आ, अहिड़ो त यकीनी जन्नती आ। नबी करीम जी ज़ियारत करण वारो सहाबी उहो त जन्नती, पर जेको असहाबी सगोरे जो दीदार करे, ताबई सगोरो उहो भी जन्नती। हाँ, मुझे महबूब जे दीदार सां जन्नत मिले, मुझे हबीब करीम जे आशिका सहाबन जे दीदार सां जन्नत मिले। छा मिले? चओ भा जन्नत मिले। मुला तुंहिंजे दीदार सां छा मिलंदो? वो पाण खे ख़बर अथसि मुंहिंजे ॾिसण सां छा मिलंदो। असां छो चई ॿुधायूं, पाण खे ख़बर अथनि, सम्झंदा असांखे ॾिसण सां छा थो मिले। मुंहिंजा सॼण, मुंहिंजा अदड़ा, अल्लाह ताला फरमायो इहो बुरहान मां पाण रब करीम तव्हां ॾे मोकिलियो आहे, ऐं इहो मुंहिंजो मोकिलियल आहे। असां अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त अल्लाह पाक असां ॾे हबीब खे मोकिलियो आहे। कंहिं मोकिलियो आहे? असी मुशरिक न आहियूं। चओ असी मुशरिक, असी खुदा जी ज़ात सां कहीं के शरीक न आहियूं कंदा। खुदा पंहिंजी ज़ात में, पंहिंजी सिफ़ात में शरीक कहीं जो कोन्हे को, केर भी खुदा जो शरीक कोन्हे। चवंदा मामा तव्हां अलाह सां शरीक था कयो न, चओ था त नबी नूर आहे, अलाह बि नूर, नबी बि नूर, पोइ शिरक न थियो। ओ बेवकूफ़, छो चरियो थियो आहे? अल्लाह ताला फरमाए थो त मां त नूर, पर मुंहिंजा मलाइका बि नूर। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो क़ुरान बि नूर, क़ुरान तो मुंहिंजी सिफ़त आहे, मुंहिंजो अर्श बि नूर। अल्लाह ताला फरमाए थो सिज चंड भी नूर, अल्लाह ताला फरमाए थो सितारा भी नूर, त मुंहिंजो मोहम्मद करीम भी नूर आ। पोइ नूर हुजण सां शिरक कोन थींदो आहे, छो त नूरानियत मुंहिंजे नबी करीम जी सिफ़त आहे। मुंहिंजे नबी करीम जी इहा नबूवत सिफ़त ही, इहा नूरानियत बि मुंहिंजे नबी करीम जी सिफ़त आहे। सिफ़त हमेशा ज़ात खे लॻंदी आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात ख़ुदि फरमायो आहे कुंतु नूरन बैन यदै रब्बी। आदम अञा ठहियो ई कोन हो, मिटी पाणी में पियो हो, त उन खां बि 80,000 साल अॻे मां मोहम्मद नूर होसि। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, या रसूल अल्लाह, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे गौसे आजम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जिब्रील तो पूछे, ऐ मुंहिंजा हबीब, अवां जी असलियत, अवां जी पैदाश, अवां जी इब्तिदा कॾहिं खां आहे? पाण फरमाइनि था जिब्रील तूं मूंखां इब्तिदा थो पुछी, मां थो पुछां तुंहिंजी उमिरि घणी आहे?
तो पुछे तो मुंहिंजी इब्तिदा किथां थी उहा तोखे ॿुधायां थो पर तूं त ॿुधाए तुंहिंजी उमिरि केतिरी आहे छा संभरे अवां जे रते में को पढ़ो हूंदो न पुछो बाबा चाचा ॾे ख़बर जवानो आहे केॾी उमिरि थी 80 साल 100 साल अबा पढ़ियल त कोन हा वॾा असांजा पर रेस कैनाल पे खयो तॾहिं मूंखे मुछुनि जी रेह हुई पार पता ॾींदा न थे पोइ सन निकिरी ईंदो अबा रेल ठही ही रेल उन टाइम ते मां जवान आहियां हाणे इन मां अंदाज़ो लॻाइबो जवान माना 18-20 साल जो हाणे वरी उहा सन लिखियो पियो कढिबो त चाचे जी उमिरि केतिरी आहे नबी करीम फरमाए था कम उमिरि कया जिब्रील जिब्रील तो मूंखां असुल पुछो आहे मां वरी उमिरि थो पुछां केतिरी थी जिब्रील तो या रसूल अल्लाह इन फिल हिजाब राबे नजमन यतलौ फी कुल 70 अल्फ मर्रतन ही आसमान को न हो जमीन का नहीं अर्श को न हो आसमान ऐं जमीन वारी जाइ ते इन विच ते अल्लाह पाक हिकिड़ा नूर जा पर्दा रखिया हा चौथो हिकिड़ो नूर जो पर्दो हो उन चौथे नूर जे पर्दे में हिकिड़ो सितारो उभरी बीहंदो हो उन सितारे खे ॾिसंदोसि बीठो हूंदो हो बीठो हूंदो हो बीठो हूंदो हो हिन दुनिया वारे हिसाब सां मुंहिंजो अंदाज़ो आहे मुंहिंजो दिमाग़ कमु थो करे त सोना साईं ॾींहं जा राति ऐं 4 पहर 4 ॾिहाड़ा न बल्कि 70,000 साल जो अरसो बीठो हूंदो हो सुभान अल्लाह घणा हज़ार साल 70,000 ॾाढे ॾाढे जो त मां हलाक ते 70,000 साल घणा हज़ार साल 70,000 साल ते जीअं पाण वारो सॼो भरंदो आहे 12 कलाक पोइ लही वेंदो आहे राति हूंदी आहे त 12 कलाक वरी ॾींहुं थींदो आहे त उहो सही बिला तव्हां मूंखां उमिरि था पुछो हाणे मां पार पता ॾियांव उहो चौथे हिजाब में चौथे पर्दे में नूर जे पर्दे में हिकिड़ो सितारो हूंदो हो उभरंदो हो पियो बीठो हूंदो हो पियो चिमकंदो हो रोशनी कंदो हो मां पियो ॾिसंदो हुउसि 70,000 साल बीठो हूंदो सुभान अल्लाह वरी लहियो त वरी वियो त छुटो वरी अंदाज़ो लॻायमि त वरी 70,000 साल उभरियो ई 70 ऐं 70 घणा थिया 140,000 साल सम्झो था न साईं या रसूल अल्लाह वरी ॿिए दफ़े निकितो वरी 70,000 साल ताईं बीठो हो वरी लही वियो त वरी 70,000 साल ताईं लही वियो सोहना देर थी थे छा ॿुधायां मुंहिंजा हबीब आमना जा लाल मुंहिंजी वॾी उमिरि आहे उन सितारे खे उभरंदे चढ़ंदे लहंदे उभरंदे 70,000 साल बीहे 70,000 साल लही वञे उनखे मां भेरा ॻणींदो हुयुसि रअयतुहु मूं उनखे ॾिसो 70 व 2 अल्फ मर्रा 72,000 भेरा उनखे मूं लहंदे उभरंदे ॾिठो सुभान अल्लाह हुजे कंहिं वटि को कैलकुलेटर त 70,000 खे 72,000 सां ज़र्ब करे वरी 72,000 सां पोइ जेको नतीजो निकिरे उनखे वरी डबल करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़बर पइजी वेंदी त केतिरा हज़ार साल थिया सुभाणे वञी कजो कंहिं कंप्यूटर ते कंहिं कैलकुलेटर ते 70,000 साल बीठो आहे लही वञे 70,000 साल उभरे त 72,000 भेरा चओ 72,000 भेरा ॾिठुमि साईं मुंहिंजी वॾी उमिरि आहे साईं फरमा पार पता तुंहिंजा पूरा थिया चई हा पर फरमा मुंहिंजो बि पार ॿुधो व इज़त रब्बी अन ज़ालिकल कौकब ओ जिब्रील मूंखे पंहिंजे रब जी इज़त जो कसम आहे इहो सितारो मां मुहम्मद जो नूर हो सुभान अल्लाह जिब्रील तो जॾहिं पहिरें ॾींहुं ॾिठो हो पहिरें ॾींहुं उन्ही खां बि 80,000 साल मूंखे अलाह से अॻे पैदा कयो सुभान अल्लाह जिब्रील तो चयो कि बिला मूंखे सम्झाए 70,000 साल बीठो हूंदे छा कंदे वरी 70,000 साल लही वेंदे काॾे वेंदे पाण फरमाइनि था जिब्रील इहो जेको बीठे बीठे सितारे खे चमकंदो ॾिसंदे हुए इहो मां अल्लाह जी ॿी इबादत कंदो हुयुसि वरी जेको 70,000 साल तोखे गायब नज़र ईंदो मां रब करीम जे हुजूर में सजदे में हूंदोसि सुभान अल्लाह जिब्रील चयोसि कि भला मुंहिंजी उमिरि घटि आहे तुंहिंजो शान वॾो आहे सुभान अल्लाह जेको जिब्रील खां बि उमिरि में वॾो हुजे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभाणे मुला कोन मञींदव चवंदा बाबा हदीस ज़ईफ़ पढ़ियईं छा पढ़ियईं ज़ईफ़ पढ़ियईं नबी जे शान वारी हदीस तोखे ज़ईफ़ छो न नज़र ईंदी तो तुंहिंजो ईमान ज़ईफ़ आहे
हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सभिनी सीरत निगारन लिखियो आ जेतिरा भी सीरत जा मुस्तनद किताब हन उन सभिनी जरह कान कई आ हिन रिवायत जे सनद ते हिन रिवायत ते कई भी क़िस्म जो एतराज कोन कयो आ वॾा वॾा वक्त जा आलिम जय्यद थी गुज़रिया हन उहे सभु चवनि था हदीस सही आ अबा फूसी वेचारड़ी जहिड़ी बड़ ते वेठी तेड़ी न वेठी हा वला वा फूसी सुञाणो था छा आहे को पिंज जेॾो झिरकिड़ी खां बि नंढड़ो आहे रुगो पुछो हूंदो अथसि वॾो उहा बड़ ते वेठी वेही वेही चई बड़ जीव उथां थी ख़्याल कजां मता लोॾो अचई चई हल तो जहिड़ियूं कई फूसियूं उॾाणी वियो सो तो नबी करीम जे शान खे न मञो त छा थियो वक्त जा मुजद्दिद वक्त जा गौस वक्त जा वली वक्त जा आलिम खुदा जो कसम मुझे हबीब करीम जे न हदीस खे सही चई विया आहिनि कई बि न ते जरह कान कई आहे जेकॾहिं तो इनकार कयो त को फ़र्क़ु कोन पवंदो एतिरो फ़र्क़ु पवंदो त पतो पवंदो त फी क़ुलूबिहिम मरदुन तुंहिंजे दिलि में बीमारी आहे जो तोखे नबी करीम जो शान नथो वणे मुझे मुस्तफ़ा करीम जो शान तमाम वॾो आहे अबा जिथे जिब्रील जी उमिरि घटि मुस्तफ़ा सभिनि खां वॾो ऐं जेको 70,000 साल बि ख़ुदा जे आॾो इबादत करे वरी 70,000 साल सजदे में पवे तूं रुगो 4 नफ़िल पढ़ंदो आहे त बि तुंहिंजे मुंहं में नूर अची वेंदो आहे महबूब करीम एॾी ख़ुदा जी इबादत कई रब करीम सॼे मुस्तफ़ा जे वजूद खे नूर बनाए छॾियो सुभान अल्लाह पर नूर हूंदो आहे उन मुंहं में जंहिंमें इबादत सां गॾु ईमान बि हुजे छा हुजे बाबा इबादत सां गॾु ईमान बि हुजे ईमान हूंदो इबादत कबी त रोशन थींदो चेहरो न त माशा अल्लाह केवरी असांजा अहिड़ा सॼण आहिनि सॼण त न चवां न हा जन खे तकलीफ़ थी थिए त सुन्नत जमायत वारा जलसो न कनि अबा छो न कनि पाकिस्तान तव्हांजो आहे छा तव्हां त पाकिस्तान ठाहिण जा ई मुखालिफ़ हुयो असां त अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान ठाहिण में हुयासीं तव्हांजे मुल्हनि कांग्रेस ने त पाकिस्तान जी मुखालफ़त कई हुई जंहिंमहिल मशरक़ी पाकिस्तान ऐं मग़रिबी पाकिस्तान धार थिया मुजीब हिते पाकिस्तान हिते ठहियो टुटो त हिननि जे मुफ्ती महमूद बयान ॾिनो हो अख़बारुनि में अॼु बि पियो आहे फ़क़ीर बि कटे रखी छॾियो आहे मुफ्ती महमूद जो शुक्र थियो जो पाकिस्तान टुटो इन्ही गुनाह जे कम में पाकिस्तान ठाहिण में असां ई असांजा वॾा शरीक न हुया पाकिस्तान जा दुश्मन हाणे वरी पाकिस्तान जा मालिक थी वेठा आहिनि उहो कहिड़ो को मौलवी हुजे पाकिस्तान खे वोट ॾिनो हो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह ये या रसूल अल्लाह वारा हाजन कुर्बानी ॾिनी हुई ये तमाम देवबंदी वहाबी जेतिरा भी आहिनि टोटल जा टोटल कांग्रेस सां गॾु हा इंडिया अखंड भारत जा चवण हो त सॼो हिकु हिंदुस्तान हुजे पर न मुस्लमाननि चयो त न हिकिड़ो हिंदुस्तान कोन हूंदो हिंदुनि जो मुल्क धार हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारनि जो धार हूंदो सुभान अल्लाह पाकिस्तान असां ठाहियूं तूं असांखे पाकिस्तान जे शहरनि में रोकींदे जलसो न कनि छो न कंदासीं ऐं असां अल्हम्दुलिल्लाह अमन पसंद जमात आहियूं तव्हां कॾहिं बि अहले सुन्नतल जमात जे कंहिं जलसे में को बम धमाको ॾिठो कॾहिं को सुन्नी कंहिं मदरसे में को बम धमाको ॿुधो कॾहिं अहले सुन्नत जे मदरसे मां तव्हांखे हथियार हथ आया मां वक़्त जे हुकूमत खे चैलेंज थो कयां मुंहिंजा दोस्त पेशावर खां वठी करे सरहद खां वठी करे कराची ताईं हेॾे कारूझर खां वठी करे लसबेले बलोचिस्तान ताईं पूरे पाकिस्तान में अहले सुन्नत जे मदरसनि में राति जो अचो छापा हणो ॾिसो इंशाअल्लाह तबारक व तआला बसर वढण वारी छुरी का हुजे त हुजे न त तव्हांखे क़ुरान ऐं हदीस खां सवाइ कुझु कोन मिलंदो सुभान अल्लाह बड़ा किलाशन कोप तव्हां वटि बम तव्हां वटि हथियार तव्हां वटि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ झेड़ा झगड़ा तव्हां वटि फितनो तव्हां वटि फितने वारी जमात तव्हांजी अहले सुन्नत जमात जेका है सा पुर अमन जमात आहे इंशाअल्लाह ताला असीं पंहिंजे वतन जी पंहिंजे पाकिस्तान जी हिफ़ाज़त कंदासीं पुराणे ज़माने में काज़ी हिकिड़े वटि फ़ैसिलो ॿ मायूं खणी आयूं हिकिड़ी माई चयो त हे ॿार मुंहिंजो आहे ॿी माई चयो त न ही मुंहिंजो आहे हिकिड़ी सची अमड़ हुजे ॿी कूड़ी अमड़ काज़ी खे ॿिन्ही चयो त मुंहिंजो ॿार आहे ॿई पियो चवनि काज़ी भुलिजी पियो मुंझी पियो कीअं फ़ैसिलो कयां हाणे माउ त हीअ बि चवे थी हीअ बि चवे थी कहिड़ो सबूत आहे काज़ी सियाणा हा अकुल खां कमु वरितई अकुल खां छा खां बाबा ॾाढे चओ अकुल खां कमु वठिजे बाबा हाणे फ़ैसिलो ही आहे ॿई थियूं विढ़ो ही थी चवे मुंहिंजो ही थी चवे मुंहिंजो हाणे ॿार खे था वढे अधो अधु कयूं अधु हिकिड़ी खणी वञे अधु ॿी खणी वञे जान छुटी जेका सची माउ हुई उन दिलि में सोचियो त वढबो त मुंहिंजो
भली इहा खणी वञे भला जहिड़ो त हूंदो। सुभान अल्लाह। ऐं जेका कूड़ी हुई उन्ही चो हावसी हा वढियोसि, अधु मूंखे ॾियो अधु हुनखे ॾियो। काज़ी सम्झी वियो त सची कहिड़ी आहे कूड़ी कहिड़ी आहे। सची अम्मा खे बच्चो हवाले कई, कूड़ीअ खे मथे में धूड़ विझी उमाणे छॾियईं। दोस्त अज़ीज़ो ही पाकिस्तान टोड़ण जे पुठियों हल फितना। कराची में लाल मस्जिद ॾिठव, अहले सुन्नत जी कान हुई, इस्लामाबाद में अहले सुन्नत जी कान हुई, कंहिंजी इन्हनि जी हुई। सुभान अल्लाह त कर। नालो मस्जिद जो, नालो क़ुरान जो, नालो मदरसे जो, नालो इस्लाम जो, इस्लामाबाद में मरकज में। मुंहिंजा दोस्त उन हथियार गॾु कयूं, उन जे अंदरि अलाए छा गॾु कयूं। नेठि मौलाना खे चयो भली महिरबानी कर मुड़ी वञ, तूं खणी हथियार फिटा कर, तोखे ॿधूं बि कोन था। चए न, मूंखे रसूलुल्लाह 300 दफ़ा चयो आहे त हथियार फिटा न कजां, तुंहिंजी कामयाबी आहे। 300 दफ़ा। हाणे नबी करीम तो हिन चिबरे खे चवे 300 दफ़ा मूंखे नबी चयो आहे तुंहिंजी कामयाबी आहे। आज अमल पाकिस्तान जे मुजाहिद फौज, पाकिस्तान जे फौज खे अल्लाह सलामत रखे। ऐं जी पाकिस्तान जे फौज इंतजामिया घेरो कयो। मौलवी साहब छोकिरनि खे चयो हाणे छोकिरियूं हुकूमत ऐलान कयो आहे त छोकिरनि खे कढो। हाणे तव्हां निकिरो बुरका पाए, मूंखे बि हिकिड़ो बुरको ॾियो, पाण में विच में ॾियो त मां बि तव्हां सां निकिरी वञा। आओ जी उस्ताद जी आओ। हाणे मौलाना साहब खे खणी पाराई बि पधरो त औरत जो बि पधरो। छोकिरियूं हलनि पियूं माइन वारी चाल, मौलाना हले पियो लपड़ लपड़। नाराज़ त कोन था थियो, कूड़ त कोन थो, अख़बारूं शाहिद। नतीजो छा निकितो? ऑफिसरनि खे शक पई, बाबा बच्चा बच्चियों ये कौन है? छोकिरियों जो ये हमारी आंटी है, हमारी आंटी है। आंटी चई आंटी बांटी नहीं, हम तलाशी लेंगे। नहीं जी नहीं, ये हमारी आंटी है। अब आ खणी जो बुरको लाहन त आंटी जे अंदरों आंटो वेठो हुजे। अरे फितनेबाज़ जमात जी जॾहिं मुल्क जी हुकूमत जे बच्चे बच्चे खे ख़बर आहे। असां पुरअमन आहियूं अल्हम्दुलिल्लाह। असीं या रसूल अल्लाह वारा, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है। जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है, जिसने ये नारा लगाया। असीं हिन पंहिंजे वतन जी इंशाअल्लाह ताला हिफ़ाज़त कंदासूं। असीं पंहिंजे वतन में इंतशार कोन फैलाईंदासूं, पर इंशाअल्लाह ताला दुश्मननि खे नंगो बि कंदासूं। दोस्तन खे ॿुधाईंदासूं त सजण खे बि सुञाणो, दुश्मन खे बि सुञाणो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ही पाकिस्तान अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात जो किलो आहे। इंशाअल्लाह तबारक व तआला ही ख़ुदा जे वलियनि जे दुआउनि सां क़ाइम थियो आहे। इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं क़ाइम। आमीन। सभई जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असां सोने नबी करीम अलैहिस्सलाम जे मीलाद जा जलसा मल्हाए पंहिंजो दिल ख़ुश कंदा आहियूं। हिकिड़े असांजो दोस्त हिकिड़ो गज़ल ठाहियो, मूंखे ॾाढो वणंदो आहे। चई मीलाद खे मल्हाए दिल शाद प्या कंदासीं। चओ चओ भला। मीलाद खे मल्हाए दिल शाद प्या कंदासीं, लाहौल जे लठिन सां दुश्मन जॾा कंदासीं। हिकिड़ी लठ हूंदी आहे कहूअ जी, हिकिड़ी लठ हूंदी आहे ॿेर जी, हिकिड़ी लठ हूंदी आहे बांस जी, हिकिड़ी लठ अथव ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जी। मीलाद खे मल्हाए, मीलाद खे मल्हाए दिल शाद प्या कंदासीं, लाहौल जे लठिन सां दुश्मन जॾा कंदासीं। अचो तव्हांखे रसूलुल्लाह जे मीलाद जो ज़िक्र ॿुधायां त हाँ त ठरेव।
सभई जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मुंहिंजा सजण साईं तो इहो त ॿुधुई त नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात जिब्रील खे फरमाइनि था त इहो सितारो जेको करोड़नि सालनि ताईं चिमकंदो पे ॾिठी सो मां मुहम्मद जो नूर हो। अल्लाह ताला जो इरादो थियो त इन नूर खे हाणे इंसानी शक्ल में दुनिया ॾे मोकिलिया। कहिड़ी शक्ल में? चओ इंसानी सूरत में। चओ चओ कहिड़ी सूरत में? अल्लाह ताला उन नूर खे इंसानी सूरत में मोकिलण जो इरादो फरमायो। इहो नूर अल्लाह तबारक व तआला सभ खां अव्वल आदम अलैहिस्सलाम जे पेशानी में रखियो। जॾहिं आदम जी पेशानी में सोणे नबी करीम जो नूर आयो त हज़रत आदम जे आॾो ख़ुदा जा मलाइक कतारूं ॿधी बीही रहिया ऐं कतारूं ॿधी सभई चवनि पिया अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ज़ोर सां अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। आदम जी पेशानी में नबी करीम जो नूर चमके तो सभई मलाइक उन जो दीदार कनि था। अल्लाह पाक जी दरबार में आदम अलैहिस्सलाम अर्ज़ को या अल्लाह छा सबब आहे जो मलाइक मुंहिंजे अॻियां पोयां बीही सलातो सलाम था पढ़नि। रब करीम फरमा वदा तो फी जबीनिक नूर हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ प्यारा आदम ये मलाइक इन्ही जे करे बीठा आहिनि जो मां रब करीम पंहिंजे महबूब जो नूर तुंहिंजी पेशानी में रखियो आहे। उन जो दीदार भी कनि था, उन ते सलातो सलाम भी पढ़नि था। आदम जो सोहणा रब मुंहिंजी पेशानी में रखी तुंहिंजा एहसान, पर नज़र त मूंखे कोन थो अचे पेशानी पंहिंजी कीअं मां ॾिसां। इंतज़ाम कर त इन सोहणे नूर जो दीदार मां भी त कयां। अल्लाह ताला जल जलालहु मन वालू फरमाए तो उन्जुर फी इबहामैक। ओ प्यारा आदम तुझे हथन मुबारकन में जेके आंगूठा मुबारक हन इन्ही बिनी आंगूठन जे नह के मां अल्लाह ताला तुझे ला जन्नती आईनो थो बनाया। इन्ही के पांजे अखिन जे आडो रख तोखे नबी करीम जे नूर जी चमक नजर ईंदी दीदार कंदे। आदम अलैहिस्सलाम पांजा आंगूठा मुबारक साम्हूं झलिया जेके नह मुबारक हा उहे आईने वांगुरु चमकण लगा। हुजूर करीम जे नूर जी तजल्ली ॾिसी आदम ख़ुश थी चवे तो सुभान अल्लाह। चुम्मी भी ॾिनई अखिन ते भी रखई। चओ छा कयई? चुम्मी भी ॾिनई अखिन ते भी रखई। ॿिन्ही खे चुम्मी ॾिनई, चुमण खां बाद में अखिन ते घुमायई। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो नूर मुबारक आदम अलैहिस्सलाम खां मुंतक़िल थींदो 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 सोहणे अब्दुल्लाह वटि आयो। सुभान अल्लाह। सोहणे अब्दुल्लाह जे अब्बे जो नालो हो साईं अब्दुल मुत्तलिब। सब चो रदी अल्लाह तआला अलैह। जोर सां चओ नबी साईं जो ॾाॾो। छा नबी साईं जो ॾाॾो? उन सोने अब्दुल मुत्तलिब वटि नबी करीम जो नूर आयो। उन्ही ज़माने में अबरहो काफर काबो ड्राहण आयो आ। अब्दुल मुत्तलिब काबे शरीफ जो मुतवली भी आ त मुजादा मक्के जो रईस ऐं सरदार भी आ। अबरहे अटकल कई त हिननि जो माल माराया, माल खे